मखसूस सीटुनि ते चूंडियल मेंबर कसम न खणी सघिया। केपी असेंबली जो इजलास कोरम पूरो न थियण सबबि 24 जुलाई ताईं मुलतवी। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो हंगामो, स्पीकर जी डाइस अॻियां नारेबाज़ी। मुखालिफ़ धुर तरफ़ां चीफ जस्टिस सां राब्तो करण जो ऐलान। डॉक्टर इबादुल्ला जो चवणु आहे त हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर विच में 5-6 जो फार्मूलो बरक़रार आहे। केपी में हुक्मरान पार्टी असेंबली सां हथ चुरान करे रही आहे। सूबाई हुकूमत में सियासी नाबालिग वेठल आहिनि। मखसूस सीटुनि ते कसम लाइ चीफ जस्टिस खे ॿीहर दरख़्वास्त कई वेंदी। पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस गवर्नर केपी खे मखसूस सीटुनि ते कसम लाइ नामज़द करे छॾियो। मखसूस सीटुनि ते चूंडियल 25 मेंबरनि खे कसम खणाइण जी तक़रीब सुभाणे थींदी। गवर्नर केपी फैसल करीम कुंडी मखसूस सीटुनि ते चूंडियल मेंबरनि खे कसम खणाईंदो। फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त चूंडियल मेंबरनि खे कसम खणण खां रोकण शर्म जोॻो अमल आहे। तहरीक इंसाफ़ जे सूबाई हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर जमहूरी अमल सां मज़ाक़ कई आहे। जमहूरियत हर सूरत में क़ाइमु रहणु घुरिजे। कराची जे इलाइक़े काला पुल वेझो टैंकर ॿिनि ॿारनि खे चीभाटे मारे छॾियो। मछरियल शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, टैंकर के ॿाहिरि छिकताड़। जागण वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में एसएचओ समेत 4 ॼणा ज़ख़्मी। हथियारबंदनि एसएचओ जानवा संदसि पुट ऐं 2 अहलकारनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। ऐं बांग्लादेश ख़िलाफ़ पहिरीं T20 मैच में पाकिस्तान जी बैटिंग। सलमान अली आगा जो चवणु आहे त बांग्लादेश खे वॾो टारगेट ॾियण जी कोशिश कई वेंदी।